कम साल पर इंसाइक्लोपीडिया। हाँ पाण मिसाल कंदासीं 5 × 4 मतलब 5 चैप्टर जो चौथों जो मिसाल है वो पाण कंदासीं। मिसाल छा है तरफ़ी मिकदार एफ मतलब फोर्स जी ज़ोर जा उफ़क़ी ऐं उमूदी जुज़ा तरतीब वार 3 न्यूटन ऐं 4 न्यूटन आहिनि। ॿुधायो त एफ जो मिकदार ऐं तरफ़ छा थींदो। मतलब पाण खे कंपोनेंट मिलियल आहिनि कहिड़ा कहिड़ा, हिकु उमूदी ऐं ॿियो उफ़क़ी, ॿई कंपोनेंट मिलियल आहिनि। एफ एक्स भी मिलियल आहे, एफ वाई भी मिलियल आहे। त पाण खे एफ मालूम करणो आहे जंहिंजा ही जुज़ा आहिनि, ऐं ॿियो वरी कुंड मालूम करणी आहे भई कहिड़ी तरफ़ आहे, मतलब एंगल मालूम करणो। ठीक आहे, पाण डेटा लिखूं था। डेटा में पाण ॾिसो, डेटा में एफ पाण खे मालूम करणो आहे। ठीक है, ऐं एफ एक्स छाजे बराबर आहे, हू 3 न्यूटन जे आहे। एफ वाई छाजे बराबर आहे, हू 4 न्यूटन जे आहे। ऐं पाण खे थीटा भी मालूम करना। सही है, सफ़ा सवलो। पैथागोरस थ्योरम लगतो, एफ छाजे बराबर हूंदो, एफ एक्स स्क्वायर प्लस एफ वाई स्क्वायर इन जे बराबर हूंदो। हाणे वैल्यू पुट कयूं। एफ एक्स जी छा वैल्यू आहे, एफ एक्स जी 3 आहे त 3 जो स्क्वायर प्लस एफ वाई जो छा आहे 4 आहे त 4 जो स्क्वायर। हाँ इन जो स्क्वायर करे वठूं। 3 जो स्क्वायर छा है छाजे बराबर हूंदो आहे 9 जे, ऐं 4 जो स्क्वायर छाजे बराबर हूंदो आहे 16 जे। हाणे 9 ऐं 16 घणा थिया 25 थिया, ऐं 25 जो स्क्वायर घणो थींदो, 5 जो स्क्वायर थींदो आहे 5। मतलब पंहिंजी फोर्स जेकी आहे उहा घणी आहे, हू 5 न्यूटन आहे। ही एरो ॾेई छॾियो, उनजो को मसलो न आहे, ही वेक्टर जी निशानी। सही आहे, हाणे पाण मालूम करणो आहे, छा मालूम करनो आहे त कुंड केतिरी आहे। थीटा पाण खे मालूम करनो, थीटा मालूम करनो। थीटा छाजे बराबर आहे, थीटा बराबर आहे tan इनवर्स एफ वाई एफ एक्स। ठीक है, हिन जे बराबर आहे। त पाण वैल्यू पुट कयूं। एफ वाई जी पाण खे मिलियल आहे ऐं एफ एक्स जी भी वैल्यू मिलियल आहे। tan इनवर्स एफ वाई जी घणी आहे, एफ वाई जी 4 आहे। tan इनवर्स ही ब्रैकेट आहे 4/3। ठीक है, हाणे थीटा tan इनवर्स 4 भांगे के जेकॾहिं हुन में कन्वर्ट करे छॾियूं हुन में ढाई अणपूर में, त 1 ढाई 3 3 थींदो। त ही थीटा के जेकॾहिं 1 ढाई 3 3 जो tan इनवर्स घणो, इनवर्स आहे 53 डिग्री। ही पंहिंजी तरफ़ भी मालूम थी वई, मतलब पाण खे कुंड भी मालूम थी वई। को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल के सब्सक्राइब ना है, चैनल के सब्सक्राइब करे वठो। मिलूं था नई वीडियो में। खुदा हाफिज़।